अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे। अचण वारा एपिसोड दोस्तों ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन्हनि में हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। हिन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसंदा न तव्हां खां हीअ अपडेट अॼु मिस थी वेंदी ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल दासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर भी ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों जेका अचण वारा एपिसोड आहिनि इन में हिकिड़ो कमु तव्हां इहो ज़रूरु ॾिसंदो त हाणे शाहनवाज़ ख़ान सोघो थींदो वेंदो। आहिस्ता आहिस्ता शाहनवाज़ ख़ान जेको आहे शक जे दायरे में ईंदो वेंदो ऐं उन जा जेका बि जेको आहे दोस्त हुया या दुश्मन हुया जिन खे हू इस्तेमालु करे रहियो हुयो उहे आहिस्ता आहिस्ता हिन खे क़ाबू कंदा वेंदा ऐं इन जे मथां नज़रूं करणु शुरू करे ॾींदा ऐं शाहनवाज़ ख़ान बि सम्झी ईंदो त मुंहिंजे मथां एतबार हाणे माण्हुनि जो ख़तमु थी रहियो आहे। वरी ॿियूं गेमा खेॾंदो, वरी नई टल कंदो, वरी नओं तरीक़ो कंदो, वरी उन चाल में फासी वेंदो, नयूं प्लेनिंगूं कंदो। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान पंहिंजे जार में आहिस्ता आहिस्ता पाण फासी वेंदो। तव्हां ॾिसंदो 10-12 8-10 किस्तनि जे अंदरि अंदरि नओं रिज़ल्ट तव्हांखे नज़र अचण वारो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान सां बि बुरो अंजाम बुरो हशर थियण वारो आहे ऐं उहो जेको आहे तमामु जल्द इहा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। असांजे हिन यूट्यूब चैनल खे दासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, लाइक कंदा, दोस्तनि ते शेयर कंदा ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा। अल्लाह हाफ़िज़।